ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون صدق الله مولانا العظيم وقد قال النبي صلى الله عليه وسلم خيركم من تعلم القرآن وعلمه أو كما قال رسول الله صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا मुझा मोहतरम दोस्तों भाइरो अज जो प्रोग्राम बसिलसिला दस्तार फज़ीलत तुलबाए किराम हिन दीनी इदारे जे ज़ेरे इंतज़ाम रखियो वियो आहे जंहिंमें तव्हां असां सभु शरीक थिया आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अल्लाह ताला असांजे इन्हनि इदारनि खे ता क़यामत आबाद फरमाए ऐं असांजे इन्हनि नौनिहालनि जे इल्म में अमल में उम्र में बरकत अता फरमाए ऐं तव्हां असां सभिनी खे इन दीनी इदारनि सां वाबस्तगी ऐं ताल्लुक़ क़ाइमु करण जी हमेशह हमेशह तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ो, इहे दीनी इदारा आहिनि जन दीनी इदारनि जे मरहून मिन्नत इन्हनि जे तुफ़ैले इन्हनि जे वसीले सां तव्हां असांखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फ़रमान ऐं इंसानियत जो दर्स ऐं अक़ीदे साले अक़ीदे जो सबक़ु ऐं साले अमल जो सबक़ु ऐं असांखे फ़िक्र ऐं नज़रियो ऐं सोच ऐं तहज़ीब इस्लामी मुहैया थिए थी इन्हनि इदारनि जे मरहून मिन्नत। लिहाज़ा तव्हां असां इंसान आहियूं ऐं तव्हां असांखे हिन धरतीअ ते उहो अख़लाक़ ऐं उहा तहज़ीब उहा असांखे अपनाइणी आहे जेका पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे सबक़ मुहैया कयो आहे। पाण फरमायूं बुइस्तु मुअल्लिमा ले उत्तमिम मकारिमल अख़लाक़, अल्लाह ताला मूंखे तव्हां ॾे उस्ताद करे मोकिलियो आहे। मां तव्हांखे जीअं आला अख़लाक़ सेखारियां ऐं दीन जा अहकामात सेखारियां ऐं तव्हांखे मां शरीयत मुतहरा जे मथां अमल जो तरीक़ो सेखारियां। अज़ीज़ो, जेकॾहिं असांखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो क़ुर्ब हासिल करिणो आहे ऐं जेकॾहिं असांखे आला इस्लामी दर्जे ते फ़ाइज़ थियणो आहे ऐं आला इंसानियत वारे मक़ाम ते फ़ाइज़ थियणो आहे ऐं रब तबारक व तआला जो ख़ासि मुक़र्रब बानो असांखे जेकॾहिं थियणो आहे त पोइ असांखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तालीम सां दीन इस्लाम ऐं शरीयत जे तालीम सां ऐं असांखे इस्लामी तहज़ीब सां वास्तो रखणो पवंदो ऐं पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमूदात जे मुताबिक़ अमल करणो पवंदो। छो त हज़ूर जे इताअत में पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी फरमा बरदारी में ऐं पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ॾिनल उन राह में अल्लाह तबारक व तआला जो क़ुर्ब रखियल आहे ऐं रब तबारक व तआला उन्हनि बाननि खे दुनिया मंझां उन्हनि बाननि जो इंतिख़ाब करे थो जेके पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरीक़े खे अपनाइनि था। अल्लाह ताला उन्हनि सां ई मुहबत रखे थो ऐं उन्हनि खे ई पंहिंजो मुक़र्रब बणाए थो। अल्लाह तबारक व तआला पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमाए थो, ऐं नबीअ पंहिंजे उम्मत में ऐलान कर कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ऐं नबीअ दुनिया वारनि खे चओ त जेकॾहिं तुंहिंजी उम्मत जा अफ़राद जेके तुंहिंजे उम्मत जा जेके तुंहिंजे मथां कलमे पढ़ण वारा जेके इस्लाम खे क़बूल करण वारा आहिनि ऐं जेके मां अल्लाह जे वहदानियत ते यकीन रखण वारा आहिनि ऐं क़ुर पाक खे मां अल्लाह जो वही पाक सम्झण वारा आहिनि, उन्हनि खे चओ त जेकॾहिं मां अल्लाह सां ताल्लुक़ ऐं मां अल्लाह सां मुहबत ऐं मुंहिंजो क़ुर्ब जवार हासिल करणु चाहिनि था त पोइ चवनि त फत्तबिऊनी मुंहिंजी ताबेदारी कयो। ओ माना तो रसूल जी ताबेदारी करनि। पोइ जॾहिं तुंहिंजी ताबेदारी कंदा चई छॾनि त युहिब्बुकुमुल्लाह, ख़ुदा तव्हां सां पाण ई मुहबत कंदो। लिहाज़ा असां दुनिया जे अंदरि एॾी वॾी मख़लूक बेअक़ल मख़लूक सां गॾु रहूं था जंहिंजो असां शुमार ई नथा करे सघूं। 18,000 क़िस्म मख़लूक़ात जा आहिनि। इहे जानवर जेके दुनिया में तव्हां असां ॾिसूं था, इहे जीत जड़ा जेके घुमनि था, इहे पखी परिंद
ऐं इहे ज़मीन जे तहनि में रहण वारा का मख़लूक असां ॾिसूं था का नथा ॾिसूं पिया, इन तमामु तर मख़लूकात में अल्लाह तबारक व तआला फ़हम इदराक ऐं सम्झ ऐं शूर सिर्फ़ु इंसान खे अता फ़रमायो। फज़ीलत बि इंसान खे, अक़ुल बि इंसान खे, तालीम बि इंसान खे, रहबर बि इंसान ॾे। अल्लाह ताला रहबर बि इंसाननि ॾे मोकिलिया। अल्लाह तबारक व तआला तमामु जेके रसूल मोकिलिया इंसाननि ॾे मोकिलिया। पोइ लिहाज़ा जेका बेअक़ल मख़लूक घणी दुनिया में रहे थी, जेका पंहिंजे फितरी तक़ाज़ा मुताबिक़ दुनिया में घुमे फिरे थी, पोइ इंसान ते बि उन जो असरु अची थो वञे पियो। पोइ जीअं जानवर आहे, जानवर जे लाइ काई क़ैद न आहे हलाल हराम जी, त पोइ इंसान बि उहो ई प्रकार सिखे थो पियो त जीअं हो घुमनि था मां बि ईअं घुमां, जीअं हो आज़ादु आहिनि मां बि आज़ादु घुमां, जीअं हो पाण खे इस्तेमालु कनि था असां बि ईअं पाण खे इस्तेमालु कयूं, जीअं हो खाइनि पीअनि था चरनि फिरनि था असां बि ईअं चरूं। असां इंसान आहियूं, असां हैवान न आहियूं। उन्हनि हैवाननि जा असरात असां ते ग़ालिब अचनि था। इन हैवानियत मां इंसान निकिरंदो तॾहिं जॾहिं हिन क़ुर ते अमल कंदो, जॾहिं पैगम्बर पाक जे फरमूदात ते अमल कंदो। अल्लाह ताला फरमाए थो मन युतिअल्लाह व रसूलहु फ़क़द फाज़ फौज़न अज़ीमा, जंहिं मां अल्लाह जे हुक्म जी इताअत कई ऐं मूं अल्लाह जे मोकिलियल रसूल जी कढ लॻो, इहो ई माण्हू कामयाबी सां हमकिनार थी निकिरंदो। अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे अक़ुल ॾिनो त तालीम बि ॾिनई ऐं असांखे तालीम ॾिनई त असांखे मुकलफ़ बणाए त हाणे तव्हांजे लाइ हीउ हलाल अथव, हे हराम अथव, हे सही अथव, हे ग़लति अथव, हे हक़ अथव, हे नाहक़ अथव, हे अदुल अथव, हे ज़ुल्म अथव, हे ऊंधाई अथव, हे रोशनाई अथव। तव्हां असांखे अल्लाह तबारक व तआला इन जो पाबंद बणायो त हिन रस्ते ते तव्हांखे हलणो आहे, हिन रस्ते ते न आहे हलणो। तव्हांखे हीअ ज़ुबान सां लफ़्ज़ ॻाल्हाइणो आहे, हीअ न आहे ॻाल्हाइणो। तव्हांखे पेट भरणो आहे पर हिन शइ सां भरणो आहे, हिन शइ सां न आहे भरणो। अखि सां तव्हांखे निहारणो ज़रूरु आहे पर हिन पासे ॾे निहारबो, हिन पासे ॾे न निहारबो। हीअ आवाज़ ॿुधबा, हीअ न ॿुधबा, हीअ शइ हथ में खणबी, हीअ न खणबी, हिन पासे ॾे पेर सां पंधु कबो, हिन पासे ॾे न कबो। जानवर जे लाइ इहे शयूं न आहिनि, जानवर इन शयुनि जो मुकलफ़ न आहे। पोइ तव्हां असां जॾहिं अहिड़ी मख़लूकनि सां रहूं था जेके बेअक़ल मख़लूक आहिनि, त पोइ असां ते उहे ई असरात ग़ालिब अचनि था। पोइ असां चऊं था त असां छो पाबंद थियो? असां इंसान ई तॾहिं आहियूं जो अलाह जे हुक्म जा पाबंद आहियूं। जे न अलाह जे हिन तालीम खे छॾूं था त पोइ अलाह ताला फरमाए थो तव्हां ऐं गॾनि घोड़नि में कोई फ़र्क़ु न आहे, उलाइक कल अनाम। पोइ इहे इंसान ईअं आहिनि जीअं जानवर था घुमनि फिरनि। त लिहाज़ा ही इदारा जिथे काल अल्लाह काल रसूल पढ़ियो वञे थो, जिथे ख़ुदावंद क़ुद्दूस जी तालीम पढ़ी वञे थी, जिथे फरमान नबवी सां मुस्लमाननि जे बचनि खे आस्ता कयो वञे थो, इतां इंसान कामिल इंसान थी करे निकिरनि था। कामिल इंसान इहे अथव, इंसानियत जो आला में आला मक़ाम। जीअं न दुनिया में तव्हां ॾिसंदा हो ख़ाम माल सटिबो आहे, पोइ वरी सांचा हूंदा आहिनि, तव्हां वञी लोहो सटींदा हो स्टील मिल में, हेॾो निकिरंदो, अब ही चादरूं निकिरनि थियूं, ही पाइप निकिरनि था, ही नलका निकिरनि था, ही बुल्ट निकिरनि था, उनजा मुख़्तलिफ़ सांचा आहिनि। अहिड़े नमूने सां हिते जेको ॿारु ईंदो उहो कामिल इंसान थी करे निकिरंदो। पर जेकॾहिं दीनी मदारिस सां, दीनी तालीम सां, फरमान नबवी सां पंहिंजो पाण खे आरास्ता न कयईं त पोइ इन इंसान जे अंदरि हैवानियत वारियूं ख़सलतूं ईंदियूं। पोइ इहो इंसान त आहे पर जानवर आहे, पर इंसान नुमा आहे, इंसान जे मुहांडे आहे पर आहे जानवर। पोइ ॿिए तव्हांखे ख़बर आहे अॼु दुनिया जे अंदरि ॿिनि तहज़ीबनि जी जंग हले थी, हिकु इस्लामी तहज़ीब, ॿी फिरंगी जी तहज़ीब। असां इन्हनि दीनी इदारनि जे ज़रिए फिरंगी जी तहज़ीब जो मुक़ाबिलो करे रहिया आहियूं। असां मुस्लमाननि खे इन्हनि दीनी इदारनि जे ज़रिए उन्हनि खे इस्लाम जी तहज़ीब, हज़ूर वारो अख़लाक, हज़ूर वारी सीरत, हज़ूर वारी सूरत ऐं इस्लामी हुलियो पेश कयूं था पिया इन दीनी इदारनि जे ज़रिए। पर जेकॾहिं दीनी इदारनि खे छॾे करे ऐं असां दीनी इदारनि खां मावरा थी करे जेकॾहिं असां ज़िंदगी बसर कंदासीं ऐं दुनिया में ॾिसंदासूं, घुमंदासूं, फिरंदासूं, त पोइ तव्हां असांखे फिरंगी जी तहज़ीब नज़र ईंदी। पोइ न मथे ते टोपी नज़र ईंदी, न वरी असांखे चवाणी को इंसानी को अख़लाक नज़र ईंदो। पोइ घुमंदो फिरंदो माण्हू वतंदो, खाईंदो पींदो वतंदो, पेशाब बि कंदो ऐं अहिड़े नमूने सां जानवरनि वारियूं जेके ख़सलतूं उहे असां में अची वेंदियूं। लिहाज़ा तव्हां असांजे मथां, मुस्लमाननि जे मथां अल्लाह तबारक व तआला फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू उदख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़ा। कलमे पढ़ण खां पोइ अल्लाह ताला कलमे वारनि खे चवे थो, मुस्लमाननि खे, हज़ूर जे उम्मत खे चवे थो पियो इस्लाम वारो, कलमे वारो, ईमान वारो इस्लाम में पूरे जा पूरा दाख़िल थियो।
इस्लाम में पूरे जा पूरा दाख़िल थियो, इस्लाम ते अमल करे ॾेखारियो, हज़ूर जे तरीक़े ते अमल करे ॾेखारियो, इस्लामी तहज़ीब जे मुताबिक़ ज़िंदगी बसर कयो, पंहिंजे ज़िंदगीअ जो महवर इस्लाम खे बणायो, फिरंगी जे तहज़ीब खे पंहिंजे ज़िंदगी जो नमूनो न बणायो। लिहाज़ा असांखे इन इस्लाम जी तालीम हज़ूर ॾिनी आहे। अल्लाह जेका तालीम मोकिली इंसान जे लाइ उहा इहा ई मोकिली अथई। फरमाई अर रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। अल्लाह साईं रहम कयो, क़ुरान अता फरमाई इंसान खे ऐं इंसान खे बयान जो अंदाज़ सेखारियईं। अज़ीज़ो क़ुरान इंसान जे लाइ आहे ऐं इंसान क़ुरान जे लाइ आहे। बसि दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असांजे बचड़नि खे हिन क़ुरान जे तालीम सां आरास्ता फरमाए, असांखे इस्लामी तहज़ीब ते अमल पैरा बणाए ऐं अल्लाह ताला असांखे हज़ूर जो सचो उम्मती, हज़ूर जो ग़ुलाम बणाए ऐं दीन इस्लाम ऐं शरीयत मुताहरा ते असांखे दुनिया में इन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। उहे बचड़ा ख़ुशि नसीब आहिनि। इन्हनि बचड़नि जे लाइ मुंहिंजे हज़ूर फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पाण फरमायूं मन कर अल क़ुरान व अमल बिमा फी उल्बिस वालिदाहु ताजन यौमल क़ियामह ज़ौहु अहसन मिन ज़ौइ शम्स औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण फरमायूं जंहिं क़ुरान पढ़ियो ऐं इन क़ुरान ते अमल करे ॾेखारियईं, अहिड़े शख़्स जे पीउ माउ खे ख़ुदा क़यामत जे ॾींहुं ताज पाराईंदो जंहिं ताज जी रोशनाई दुनिया जे सिज खां वधीक हूंदी। एॾी वॾी तजली, एॾी वॾी चमक ऐं धमक, एॾी वॾी रोशनाई उन जे बचड़े जे पीउ माउ जे सिरनि ते जेको ख़ुदा ताज रखंदो उन में इन खां वधीक चमक धमक जेका सिज में आहे। अॼु कंहिंखे अखि खे ताक़त न आहे जो सिज ॾे निहारे ॾेखारे। अज़ीज़ो अल्लाह तबारक व तआला इहे बचड़ा जेके आहिनि इहे ख़ुशि नसीब आहिनि, इहे इन जा वालिदैन ख़ुशि नसीब आहिनि, इहे झुगड़ा ख़ुशि नसीब आहिनि, उहे घरणा, उहे वाहण, उहे वस्तियूं ख़ुशि नसीब आहिनि जिथे इहे बचड़ा क़ुरान जी तालीम हासिल करे रहिया आहिनि। इहो सॼो इन क़ुरान पाक जो अल्हम्दुलिल्लाह बरकत, उन जी बरकत आहे। इहो क़ुरान जो फैज़ आहे, इन क़ुरान पाक जो शान आहे। जेको इन क़ुरान खे पढ़े थो उन खे बि सवाब, जेको ॿुधे थो उन खे बि सवाब, जेको ॿुधण वारनि सां, पढ़ण वारनि सां, पढ़ाइण वारनि सां तालुक़ रखे थो, अल्लाह ताला उन्हनि खे बि दुनिया में जऊं महरूम नथो छॾे पियो, उन्हनि खे बि पंहिंजे रब तबारक व तआला उन रहमत सां नवाज़े थो पियो। पाण फरमायूं कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामियन औ मुहिब्बन वला तकुन खामिसा। पाण फरमायूं या आलिम हुजो, या तालिब हुजो, या क़ुरान ॿुधण वारा हुजो, या अहले क़ुरान सां मुहबत करण वारा हुजो। पंजे नंबर में न थिजो जो न क़ुरान पढ़ायो, न पढ़ियव, न ॿुधव, न वरी उन्हनि सां मुहबत कयव, अञा उन्हनि सां अदावत रखो या आलिमनि जी सॼो ॾींहुं गिला कंदा वतो। फरमायूं ईअं न कजो, जेकॾहिं ईअं कंदव त पोइ फतालक, पोइ हलाक थी वेंदव, पोइ तबाही ऐं बर्बादी खां सवाइ ॿियो कुझु कोन्ह अथव। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांजे इन्हनि इदारनि खे हमेशह हमेशह आबाद फरमाए। अल्लाह ताला जमी उम्मत मुस्लिमा जे बचड़नि खे इन क़ुरान जे नूर सां मुनवर फरमाए ऐं अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे अमली ज़िंदगी नसीब फरमाए ऐं अल्लाह ताला असांखे कमाल इंसानियत वारे दर्जे ते पहुचाए ऐं उन कमालियत सां अल्लाह ताला असांखे पाण ॾे घुराए ऐं असांखे अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं उन हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हौज़ कौसर तां असांखे बि हज़ूर जे हथारों पाणी नसीब फरमाए जिते हज़ूर जन पंहिंजे उम्मत खे पाणी पीआरींदा। अज़ीज़ो इहे उहे माण्हू हूंदा जेके मुत्तबे सुन्नत हूंदा, जेके अहले क़ुरान हूंदा, जेके क़ुरान वारनि सां मुहबत रखण वारा हूंदा। अॼु जेकॾहिं दुनिया में असां अहले क़ुरान खां नफ़रत करे ऐं असां फ़ाख़िराना अंदाज़ में फ़ख़्र सां चवंदासूं त मुंहिंजी त फिलाणे वॾेरे सां, फिलाणे वज़ीर सां, फिलाणे भोतार सां, फिलाणे ख़ान सां मुंहिंजी यारी आहे, यादि रखिजो क़यामत जे ॾिहाड़े इहे इंसान पंहिंजे हथनि खे चक पाए करे चवंदा यौम यअज़्ज़ु ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़्तु मअ रसूलि सबीला या वैलता लैतनी लम अत्तख़िज़ फुलानन ख़लीला। क़यामत जे इहे माण्हू पंहिंजे हथनि खे चक पाए करे चवंदा त काश असां बि रसूल वारो रस्तो अख़्तियार कयूं हा, दीन वारो रस्तो अख़्तियार कयूं हा, क़ुरान वारनि सां ताल्लुक़ क़ाइमु कयूं हा, काश जेकर असां फिलाणे सां ताल्लुक़ न रखूं हा। उहो पाण त गुमराह, असांखे बि गुमराह कयईं, असां उन जे यारी जे वर चढ़ी वियासीं जंहिंजे करे उहे दीन जा मुखालिफ़ हुया, असां बि दीन जे मुखालिफ़ थी वियासीं। उहे आलमनि जी गिला कंदा हुआ, असां बि उन्हनि में शुमार थी वियासीं। क़यामत जे ॾींहुं इहो माण्हू पंहिंजे हथनि खे चक पाए करे चवंदो त रब मां छा कयां, मां पाण सां पाण कई आहे, मां जेकर रसूल जो रस्तो अख़्तियार कयां ऐं फिलाणनि जी कढ न लॻा। लिहाज़ा अॼु पंहिंजे तालुक़ात आम ते सोचियो,
क़यामत जे ॾींहुं हज़ूर फरमायो अलमरो मा मन हब, क़यामत जे ॾींहुं माण्हू उन सां हूंदो जंहिंसां मुहबत हूंदसि। बाबा यादि रखिजो, जेकॾहिं अॼु असां वॾेरनि जे ऐं भोतारनि जे ऐं ख़ाननि ऐं सरदारनि जे यारी ते नाज़ कयूं था, फ़ख़ुरु कयूं था ऐं उन्हनि सां तालुक़ में पंहिंजे लाइ पंहिंजे पाण खे मुआंडो सम्झूं था, त पोइ क़यामत जे ॾींहुं बि उन्हनि सां जेके दीन जा मुनकिर, अलाह जा मुनकिर, पैगंबर जे सुन्नत जा क़ातिल, पोइ असां बि उन्हनि सां। पर जेकॾहिं असांजो तालुक़ दीन वारनि सां हूंदो, क़ुरान वारनि सां हूंदो, आलिमनि सां हूंदो, सालिहनि ऐं ज़ाकिरनि सां हूंदो, शबखेज़ माण्हुनि ऐं अलाह अलाह करण वारनि सां ऐं हलाल खाइण वारनि सां असांजी मुहबत ऐं तालुक़ हूंदो, त पोइ आख़िरत में बि असां बि उन्हनि सां उथंदासीं। दुआ कयो त अलाह ताला असांखे सालिहनि सां उथारे, अलाह ताला असांखे आलिमनि सां, ज़ाकिरनि सां, उनेक जेके फर्मा बरदार बाना, अलाह ताला असांखे उन्हनि सां तालुक़ क़ाइमु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं बेदीननि जे सोबत ऐं संगत खां अलाह ताला असांखे महफ़ूज़ रखे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अल्लाहुम्म अरिनल हक़ हक़्क़न वरज़ुक़ना इत्तिबा, अल्लाहुम्म अरिनल बातिल बातिलन वरज़ुक़ना इज्तिनाब, अल्लाहुम्म वफ़िक़ना लिमा तुहिब्बु व तर्ज़ा, अल्लाहुम्म अहसिन आक़िबतना फ़ी उमूरि कुल्लिहा वअजिरना मिन ख़िज़्यि दुनिया व अज़ाबिल आख़िरह। रब्बना इग़फ़िर लना व लिइख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।